नाज़रीन, मीरवाह गोरचाणी ऐं शुजाबाद में पानी जो सख्त बहरान पैदा थी वियो आहे। करोड़े रुपया बजट हुजण बावजूद इंतजामिया शहरियन खे पीअण जो साफ़ पानी मुहैया करण लाइ के बि जोगा उपाउ नाहिनि वरिता। वधीक तफ़सीलनि लाइ ॾिसूं था मुज़फ़र नोहानी जी हीअ रिपोर्ट। नाज़रीन, असां हिन वक्त मौजूद आहियूं मीरवा गोरचाणी शहर के वाटर सप्लाई स्कीम ते। मीरवा गोरचाणी शहर जो 30,000 की आबादी रखंदड़ शहर है, पर अफ़सोस जी ॻाल्हि है इन हेॾे वॾे आबादी रखंदड़ शहर जो न को धणी, न को साईं, न को वाली, न को वारिस। इन हेॾी वॾी शहर जी आबादी रखंदड़ वारो शहर जेको हिते जा रहवासी पानी की फुड़े फुड़े ला तरसी रहा आहिनि। अचो त हिते शहर में रहंदड़ माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। जेको तक़रीबन 15-20 ॾींहंनि खां मुसलसल 15-20 ॾींहंनि खां न, बल्कि जॾहिं खां वठी पब्लिक हेल्थ वारनि ही डिपार्टमेंट संभालियो आहे उन ॾींहं खां वठी जेको ही बहरान आहे, सम्झनि ई कोन था। SDO जेको हिते अचे थो, इंचार्ज कयो आहे, उहो वेहे ई कोन थो, वाटर सप्लाई में अचे कोन थो। वाटर सप्लाई सुका पिया आहिनि। पूरे मीरवा शहर जी 30 खां 35,000 आबादी है। शहर सॼो जेको आहे पानी लाइ तरसे पियो। ऐं हिननि जो कमु वरी हिकिड़ो नओं कमु खयो आहे हिननि 40-50 लाख रुपए जी जेका स्कीम ठाही आहे हिकिड़ी पानी शिफ्ट करण वारी। पानी शिफ्ट करण वारी गटरनि जो पानी उन तलाउ में वेंदो, तलाउ जो पानी वरी जेको आहे ही ॿाहिरि कढंदा सेम नाले में। हालांकि असांखे मीरवा शहर के इहो पानी जी शिफ्ट करण वारी मशीन जी या पंहिंजो तलाउ जी ज़रूरत ही कोन्हे। मीरवा गोरचाणी शहर जेको आहे 10 फुट जेको आहे ज़मीन जी सतह खां मथे आहे। असांजो शहर टाउन कमेटी मीरवा गोरचाणी वाटर सप्लाई 1982 में ठही। उन खां पोइ हिते शहर में पॉपुलेशन तमाम वधी चुकी है। वाटर सप्लाई जी पोजीशन वो भी है। पोइ हिन दौर में बल्दियाती नुमाइंदा जेकी हुआ वो जेको है माण्हू फोन कंदो, कुछ गरीब माण्हुनि जी ॻाल्हि ॿुधंदा हुआ तो कुछ न कुछ पानी जो मसलो हल थी वेंदो। लेकिन जी ये पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट जे अंडर में आई है मीरवा गोरचाणी टाउन कमेटी वाटर सप्लाई, तो उनजो बेड़ो गर्क थी वियो है। को फोन खणण वारो कोने, को धनी साईं कोने। 30,000 की आबादी के लगभग शहर है मीरवा गोरचाणी। वो पानी है फुड़े ला तरसे पे। बाकी जो टाउन कमेटी की तरफा जो टैंकर ॾिनल है उन वॾनि माण्हुनि जो चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि जे बंगलनि ते पानी अचे तो। बाकी गरीब माण्हू तरसे तो फुड़े फुड़े ला। तव्हां ॾिसी रहिया आहियो गलियुनि में गटियुनि में हिते कलाउ मिचो पियो आहे, घरनि में पानी ही कोन थियो आहे, अचे पियो। असां छा करूं हाणे पानी गरीबनि लाइ? एॾो जुल्म छो पिया करो गरीब, छो पिया करो गरीबनि सां? जेको घरनि में पानी ही कोन्हे, कलाउ मिठो पियो आहे। पैसनि सां भरायूं था, हिकिड़ो ॾम ॿ ॾम या पाण कदा गाॾी वारे खे पैसा ॾेई उन खां भरायूं था। असां वटि ठुप पानी कोन थो अचे। जे अगरि अचे तो असांजे मिसाल पाड़े में उते पानी अचे तो, ओरियां वारा मोटरूं हलाए वठनि था, पोइ असां वटि पानी पुॼे ई कोन थो। असां वटि हुते जेको आहे पाइप लाइन आहे नंढी, तो इन जे करे असां वटि पानी अचे ई कोन थो। ठुप पानी ला सिक्की है, पानी कोन पियो अचे। 15-16 ॾींहं थी विया आहिनि। पानी ला दुनिया तरसी वई है। ना माल ला पानी है, ना पीअण लाइ, ना वेचण लाइ। माण्हू ईअं दर बदर थिया वेठा आहिनि पानी लाइ। पानी जो चवण वञे त उते टाइम टेबल ही पिया ॿुधाइनि, न को टाइम टेबल आहे, न को ॿियो न टियों। पानी चवंदा आहे कोन, हीअं फलाण, न को जे मशीनूं हलनि थियूं, न को ॿियो न टियों। केॾी महिल वञो त मशीनूं ख़राब आहिनि, ही कोन्हे हू कोन्हे, पैसा वठी अचो। पोइ कैमरामैन हरेश भाजकाणी सां गॾु मुज़फ़र नोहानी, मेहरान TV।